हेलो अस्सलाम वालेकुम। आऊं आहियां बिलावल ख़ासकेली। जीअं त तव्हां ॾिठो मूं पंहिंजे DNA रिपोर्ट हुजे ऐं ख़ासकेली आहियां, सिंधी आहियां, मुंहिंजो DNA प्रूफ मां सिंधी ख़ासकेली आहियां। हाणे हीअ वीडियो मां हिकिड़ी ॾिनी पाण त उर्दू में ॾिनी, छो त उर्दू बि सम्झी सघनि, पर घणा मुंहिंजा ख़ासकेली माण्हू आहिनि प्यारा सिंधी पाण, त कुझु उर्दू कोन सम्झंदा आहिनि, त उन्हनि लाइ मां सिंधी में वीडियो ठाही आहे। ऐं हीअ वीडियो सभिनि लाइ मां चाहियां थो हिन वीडियो खे एतिरो शेयर कयो त दुनिया जे कुंड कच्छ में जिते बि ख़ासकेली हुजे हुन ख़ासकेली खे मिले, हुनखे पंहिंजो जेनेटिक ख़बर पए, हुनखे पंहिंजी नस्ल ख़बर पए त हू कहिड़ी नस्ल मां आहिनि। चई त मां पंहिंजी नस्ल मालूम करे वरिती, हज़ारे सालनि खां मां सिंधी हुअसि, सिंधी रहंदसि, ऐं इहो बि प्रूफ थी चुको आहे त ख़ासकेली सिंधी ज़ात आहे, सिंधी समाट या जामोट चयो वेंदो आहे ख़ासकेली खे। त ख़ासकेली त प्योर सिंधी आहियूं असां। बहरहाल क़ौम त असांजी प्योर सिंधी आहे, बाक़ी ज़ात असांजी ख़ासकेली आहे जेकी प्योर सिंधी क़ौम जो हिसो आहे। ज़ातूं मिली क़ौम ठहींदी आहे। त मुंहिंजो DNA जेको हो उहो सिंधियुनि खां ई मैच थियो पियो, सभिनि खां जेके बि DNA हूंदा आहिनि समाट कबीले मां। बड़ोचन जो DNA अलॻि आहे, पर उहो बि सिंध में रहंदा त असां सां भाउ आहिनि। बाक़ी महाजर का क़ौम कोन्हे, महाजर जी का तारीख़ कोन्हे, महाजर जो का नस्ल कोन्हे। सभु डिफरेंट नस्ल जा माण्हू आहिनि महाजर में। को कहिड़ी नस्ल जो आहे, को किथां जो आहे, को राजस्थान, को गुजरात, को बिहार, को यूपी, को बंगाल, एनीवे माना हिकिड़ी नस्ल न आहिनि, को गुजराती, पर सिंधियुनि जो DNA हिकिड़ो ई आहे। असां हिकु नस्ल आहियूं। मां उहो प्रूफ कंदुमि अॻी वीडियो में। फ़िलहाल मां चाहियां तव्हां मुंहिंजी जेकी वीडियो आहे सिंधी में मां ट्रांसलेट करे ॿुधाई आहे ख़ासि करे जे बारे में, ऐं DNA जे बारे में फुल इन्फॉर्मेशन ॾिनी आहे त हेप्लो ग्रुप छा आहे, ऑटोज़ोमल वग़ैरह, इहो सभु कुझु मूं हुन में ॿुधायो आहे। वधीक बिना देर करे वीडियो शुरू था कयूं। अल्लाह हाफ़िज़। वीडियो खां पोइ था मिलूं। अस्सलाम वालेकुम। मां आहियां बिलावल ख़ासकेली। त अॼु मां तव्हांखे ॾेखारींदुमि पंहिंजी DNA टेस्ट जी रिपोर्ट सिंधी में। उर्दू वीडियो मां ठाहियल आहे, हाणे सिंधी में वीडियो बि ठाहियां। सभ खां पहिरियों गूगल खोले तव्हांखे अगरि मालूम करिणो आहे त DNA किट किथां ईंदी आहे त तव्हांखे लिखिणो पवंदो FT DNA लॉगिन। हिते तव्हां मार्केट आहे, सेल लॻंदी आहे, हितां तव्हां किट ऑर्डर करे सघो था। हाणे मां पंहिंजी किट थो खोलां, छो त मां टेस्ट कराए चुको आहियां ऑलरेडी। मां पासवर्ड हणंदुसि हिते। सभ खां पहिरियों पासवर्ड हणण खां पोइ मां हीअ ॾिस मुंहिंजी ID खुली वई। हे मुंहिंजो नालो आहे बिलावल ख़ासकेली, सही आहे। किट नंबर बि लिखियलु अथव। हलो ठीकु आहे। हाणे सभ खां पहिरियों मुंहिंजो हेप्लो ग्रुप। त हेप्लो ग्रुप मां मुराद, हेप्लो ग्रुप असल में हुन ग्रुप खे चइबो आहे जेको पंहिंजी पीउ जी पधरी न ॾेखारे। सपोज़ कयो हिकु मर्द आहे, हिकु औरत आहे, इन ॿिन्हिनि जे मिलाप मां ॿारु पैदा थींदो आहे। मर्द में 2 क्रोमोज़ोम हूंदा आहिनि, हिकु हूंदो आहे X, हिकु हूंदो आहे Y, ऐं औरत वटि 2 क्रोमोज़ोम हूंदा आहिनि जेके हूंदा आहिनि X। औरत वटि Y क्रोमोज़ोम न आहे हूंदो, माना पीउ वारी पधरी नस्ल न आहे हूंदी। जॾहिं मर्द जो Y क्रोमोज़ोम X क्रोमोज़ोम खां फीमेल जे X क्रोमोज़ोम खां मिलंदो त पोइ पुटु थींदो। अगरि मर्द जो X क्रोमोज़ोम फीमेल जे X क्रोमोज़ोम सां मिलंदो त धीउ थींदी। त Y हेप्लो ग्रुप जेको हूंदो आहे उहो ख़ाली छोकिरनि में हूंदो आहे, मर्दनि में हूंदो आहे, औरत में न हूंदो। ऐं Y हेप्लो ग्रुप मां मुराद आहे तव्हांजी अबाणी नस्ल ॿुधाए, मतिलबु तव्हांजे पीउ जो पीउ जो पीउ जो पीउ वञी हज़ारे करोड़े साल पोयां वञी जेको पहिरियों शख़्स जो उहो केरु हो उहो ॿुधाए। हाणे मुंहिंजो हेप्लो ग्रुप आहे जेको उन HZ34496 आहे। चवण जो मक़सदु इहो आहे त हेप्लो ग्रुप मूंखे पंहिंजे पीउ जी नस्ल बि ॿुधाए, सही आहे। त हाणे H हेप्लो ग्रुप जो मुराद आहे साउथ एशियन हंटर गैदर। हाणे का बि क़ौम ऐं जेतिरो बि क़ौमूं आहिनि सभ खां पहिरियों हेप्लो ग्रुप मुख़्तलिफ़ कंट्रियुनि मां आया, मिला, पोइ क़ौम जी सूरत इख़्तियार कई। हाणे हीअ पीउ जी पधरी लाइन आहे। मुंहिंजो जेको करोड़े साल हज़ारे साल पहिरियों जेको ॾाॾो हो उहो H हेप्लो ग्रुप का तालुक़ रखे थो। H माना साउथ एशियन हंटर गैदर हेप्लो ग्रुप। इहो सिंध जो प्योर ओरिजिन सिंधी हेप्लो ग्रुप आहे जेको सिंध जे समाट कबीले माना समा कबीला, ख़ासकेली कबीलो, अबरो चांडियो, अबरो थी वियो पंहिंजो, ॿियो छा नालो आहे, समा थी विया, अबरा थी विया, कोरेजा थी विया, नारेजा थी विया, सही आहे, जुनेजा थी विया, ख़ासकेली थी विया, इन्हनि में हूंदो आहे। त इहो फुल माना असली हेप्लो ग्रुप आहे सिंध जो। हीअ सिंध जो न पर पूरे साउथ एशिया जो हेप्लो ग्रुप आहे। माना हीअ किथां माइग्रेट करे कोन आहिनि, हीअ हिन मिटी जा ठहियल आहिनि जंहिंमां इहो प्रूफ थिए थो त मां हिकु निजी सिंधी आहियां। उन खां बावजूदि हाणे मां अचां थो पंहिंजे हेप्लो ग्रुप में, तव्हांखे मां फुल सम्झाईंदुमि हेप्लो ग्रुप केतिरे टाइपनि जा हूंदा आहिनि। हाणे मां वेंदुमि सभ खां पहिरियां पंहिंजे ओरिजिन में। हाणे हीअ ऑटोज़ोमल DNA आहे। ऑटोज़ोमल DNA मां मुराद आहे त नॉन सेक्स 22 क्रोमोज़ोम। हाणे इहे हर तव्हांखे ख़बर आहे जेको माण्हू ॼमंदो आहे उहो 50% माउ मां हूंदो आहे, 50% पीउ मां हूंदो आहे। ईअं न आहे 60% पीउ हुजे 40% माउ हुजे, न, 50% माउ 50% पीउ।
पी 22 क्रोमोसोम टोटल मिलाए 24 मतिलबु 44 या 46 तक़रीबन क्रोमोसोम थींदा आहिनि जंहिं माना 50% जेको DNA मुंहिंजे अंदरि जेको मुंहिंजी माउ जो आहे 50% मुंहिंजे पीउ जो आहे। हाणे मुंहिंजी माउ पीउ ऐं मां मां 25% ऐं मुंहिंजे पीउ जे ॾाॾे ॾाॾी मां 25% इहो हलंदो रहंदो। आख़िरी मां DNA खणिजो आहे जेको 5 जनरेशन ताईं हलो आहे। हाणे मुंहिंजो आहे बिलावल ख़ासकेली नालो। हाणे मां पंहिंजो जेको थुक जो स्लेवा ॾिनो माना जेको गिल में हणबी आहे सुएब जंहिंमें तव्हां DNA सेल्स हूंदा आहिनि 40 सेकेंड ताईं हुनखे हणणो हूंदो आहे हिकु गिल में, वरी ॿिए गिल में, उहे वरी तव्हांखे कंपनी मोकिलणी हूंदी आहे। उहा वीडियो मां शेयर करे चुको आहियां, तव्हां ॾिसी सघो था हुन में तरीक़ो, पोइ तव्हांखे रिज़ल्ट मिलंदो। हाणे सभ खां पहिरियां इहो मूं में साउदर्न इंडियन 24 आहे, नॉर्थर्न इंडियन 23 आहे, ईस्टर्न इंडियन 5 आहे, वेस्ट सेंट्रल एशियन 38% आहे, इंडस वैले मूं में 38% माना इहो प्रूफ थो करे त मां निजी सिंधी आहियां ऐं इंडस वैले जो आहे। ऐं काउकेशियन मिडल ईस्ट जो मूं में 7% आहे, वेस्ट यूरोपियन 2% आहे, सही आहे। पर ही असां हिन खे न वधीक डिटेल में ॼाणणु चाहियूं त असां हीअं कंदा जेके बि सिंधी हूंदा न सभिनि वटि इहा ई पॉपुलेशन हूंदी, ठीकु आहे। हाणे चवण जो मक़सदु जेको हीअ आहे न मुहारो 91% एशियन 7% मिडल ईस्टर्न, त इहो सभिनि सिंधियुनि में हूंदो जेके समाट आहिनि। मां सिंधी समाट आहियां नसलनि, माना मुंहिंजी माउ ख़ासि केली आहे, पीउ बि ख़ासि केली आहे, नानो बि ख़ासि केली त नानी बि ख़ासि केली, सही आहे। त असां प्योर ख़ासि केली आहियां, सिंधी आहियां, सही आहे। ऐं नसलनि माना मुंहिंजो जेको ओरिजिन आहे उहो सिंधी आहे, ख़ासि केली आहे, सही आहे। चारो में त मां समाट आहियां, ख़ासि केली समन जी शाख आहिनि। ऐं मां समो फैमिली मां ई बिलोंग्स थो कयां, छो समन मां अबरा निकिता, समन मां जुड़े जा निकिता, ईअं समन मां ख़ासि केली निकिता। ख़ासि केली हिकु लक़ब आहे जेके ख़ासि घोड़े सवार फ़ौजियुनि खे मिलो, जेके समन जा ख़ासि फ़ौजी हूंदा, जेके जंहिंजो तालुक़ु उन्हनि जी ज़ात सां हूंदो, सही आहे। त इन लाइ ख़ासि केली लक़ब मिलो, प्योर सिंधी को मां समाट आहे, ख़ासि केली, सही आहे, ऐं समाट आहियां, हीअ सही आहे। हाणे असां कंदासीं हिन जी रॉ डेटा फाइल डाउनलोड, जंहिंमां असांखे वधीक इन ऑटोज़ोमल जी ख़बर पवे। हाणे तव्हांखे छा करणु पवंदो, रिज़ल्ट एंड टूल्स में वञिणो पवंदो, उन खां पोइ ऑटोज़ोमल DNA में क्लिक करण खां पोइ डाउनलोड रॉ डेटा करणो पवंदो। हीअ डेटा डाउनलोड करण खां पोइ हीअ वारो डाउनलोड कयो, सही आहे, डाउनलोड थी वियो। हाणे हिनखे क्लोज़ कयो। हाणे मां वेंदुमि पंहिंजे हुते, हाणे मां छा कंदुमि, गूगल खोलंदुमि, हिकु वेबसाइट आहे, हुन मां असां हिनजो कोऑर्डिनेट्स ठाहींदासीं। त उन लाइ जेनो पिलोट मां ओपन कंदुमि, हिनखे ओपन करे या वार्ड मां ओपन कंदुमि, सही आहे। त बोर्ड ओपन कंदुमि, मां कुझु कोऑर्डिनेट्स कढाया आहिनि, उन लाइ मां तव्हां लाइ सेपरेट वीडियो ठाहींदुमि, उन में तव्हांखे ख़बर पइजी वेंदी त इहे कीअं ठाहिबा आहिनि कोऑर्डिनेट्स DNA मां। त मां पंहिंजी रॉ डेटा फाइल मां जेके कोऑर्डिनेट्स ठाहिया आहिनि उनखे मां ॾींदुमि। सभ खां पहिरियां इहे फाइलूं आहिनि, इहे फाइलूं जेके खपनि त मूंखां वठी सघंदा, इहे सही आहे। मां जेके टेस्ट कराइणु चाहिनि था उहे मूंखां फाइल वठनि, टेस्ट खां पोइ मां या मां पाण ई रिज़ल्ट तव्हांखे ॻोल्हे ॾींदुसि, त इन लाइ सही आहे। हाणे मां हिते फाइल में वेंदुसि, फाइल में वञण खां पोइ मां वेंदुमि डाउनलोड में। या आउं प्योर नसल सिंधी आहियां, माना जीन वारो सिंधी आहे, त मूंखे फ़ख़्रु हिन ॻाल्हि जो आहे बसि। हाणे हुन खां पोइ असां पंहिंजो जेको हिते फाइल ईंदो तव्हांखे ॾेखारियां थो, हिन फाइल खे एड करे इनखे हिते हीअं कबो, क्लिक कयो तव्हां न्यूक्लियर फार्मर में, पोइ एड टू में क्लिक करे वरी सोर्स में क्लिक करिणो आहे, टेन टारगेट में वञिणो आहे। हाणे मुंहिंजा कोऑर्डिनेट्स जेके मां पंहिंजे अकाउंट में रखा आहिनि उहे मां जेके मां पंहिंजी रॉ डेटा फाइल डाउनलोड कई नी, में इलाही ज़ातुनि जा पिया आहिनि, पर हीउ मां पंहिंजो असली ज़ात वारो आहे, ख़ासि केली वारो, त इहो मां खणंदुसि। हाणे मां ख़बर पइजी त मूं में कहिड़ी कहिड़ी आबादी वारा, सही आहे। त सभ खां पहिरियों मां ईअं कंदुसि, ईअं करण खां पोइ मां थोरो हितां गैप कटंदुसि, सही आहे। हिनखे बि हीअं करे हाणे मां ईंदुमि सिंगल में, सिंगल में वञण खां पोइ बिलावल ख़ासि केली में क्लिक कंदुसि। बिलावल ख़ासि केली में क्लिक करण खां पोइ हीउ वारो आयो आहे रिज़ल्ट 46.4 ज़ेग्रोस न्यूलिथिक फार्मर आहे। ज़ेग्रोस न्यूलिथिक फार्मर बलोचन में 60% हूंदो आहे, पठाननि में 25 खां 40% हूंदो आहे, अराई में 48% खां 50% हूंदो आहे, सिंधी में 45, 46 दरमियान हूंदो आहे। त मुंहिंजो 46 हैप्लो DNA आहे ज़ेग्रोसियन। ज़ेग्रोसियन उहे माण्हू आहिनि जिते असां वादी सिंध में रहंदा हुआसीं, असां मुंहिंजा वॾा जेके हुआ वादी सिंध में रहंदा, साउथ एशियन हंटर गैदर हैप्लो ग्रुप वारा, सही आहे। त पोइ वरी कुझु इंडस वैली माना जेको मुंहिंजे दरे में ईरान मां ज़ेग्रोस पहाड़ी मां जेके माण्हू आया क़दीम बाशिंदा, उहे साई जेको मुंहिंजो हैप्लो ग्रुप आहे उन खां गॾु मिली विया। इन ॿिनि जी मिक्स पॉपुलेशन खां पोइ हिकिड़ो नई आबादी ठही जेके असां चवंदा आहियूं इंडस वैली पॉपुलेशन। ऐं मुंहिंजो DNA में ज़ेग्रोस पाए, एंशियन एंसेस्टर, साउथ एशियन हंटर गैदर पाए मूं वटि, माना मां प्योर इंडस वैले जो निज सिंधी क़बीले मां आहियां, छो त ॿई मूं में आहिनि। ऐं ईस्ट इंडियन बि हंटर गैदर वरी जेको 3 सदी आई त उन में वरी आर्यन्स जेके हूंदा हुआ उहे आया, उहे वरी मिली विया इंडस वैली वारे माण्हुनि में। पोइ उनजो आयो मूं में यूरोपियन हंटर गैदर, ऐं थोरो तुर्कनि वारो बि मूं में आहे 9.6 तुर्कनि वारो ऐं कुर्दनि वारो एनेटोलियन न्यूलिथिक फार्मर। बाक़ी हाणे मां अचां थो वरी डेटा ते, हाणे मां ॾिसां थो मुंहिंजी क़ौम कहिड़ी आहे, सही आहे।
त क़ौम ख़बर करण लाइ वरी तव्हांखे एडमिनिस्टर में हिते क्लिक करिणो पवंदो। वरी सभ खां पहिरियों मां फाइल में वेंदुमि, फाइल में वञण खां पोइ हिते वेंदुमि, हुतां पोइ रिटर्न खपे त वरी मूंखे हीउ खोलणो पवंदो। यार इहो थोरो मुश्किल हूंदो आहे। वरी मां फाइल खणा, हींअर मां खणंदुमि। सही आहे, इहो आहे न ग्लोबल PCA मॉडर्न पॉप पेज स्केल। हाणे हिन ते क्लिक कंदुसि, देन एड टू कंदुसि, वरी सोर्स कंदुसि, वरी मां वेंदुमि टारगेट ते जेको मुंहिंजो हुयो कोऑर्डिनेट्स, मां उहो हिते पेस्ट कंदुसि। सही आहे, पंहिंजी जेकी मां फाइल मां कढां त वरी मां हिनखे हिते करे, सही आहे, हिनखे गैप हटाए हिनखे हिते ई ॾेई हाणे मां वेंदुमि डिस्टेंस में। डिस्टेंस में वञण खां पोइ वेंदुमि बिलावल ख़ासकेली में क्लिक कंदुमि त मुंहिंजी सभिनि खां जेकी क्लोजेस्ट पॉपुलेशन आहे उहा सिंधी आहे, ॿिए नंबर में कश्मीरी आहे, पोइ जटपाड़ी आहे, पोइ पंजाबी आहे, पोइ मुस्लिम इंडिया आहे, वरी राजस्थान राजपूत आहे, वरी कश्मीरी पाकिस्तान आहे, गुज्जर राजस्थान आहे, पंजाबी हिंदू इंडिया आहे, राजपूत पंजाब आहे, गुज्जर पंजाब, सिहत उत्तर प्रदेश, गुज्जर कश्मीर, तरखान सिख। पर जेके बि हिननि जो को फ़ाइदो न आहे। मुंहिंजी सभिनि खां जेकी क्लोजेस्ट पॉपुलेशन आहे उहा आहे सिंधी। इन मां प्रूफ थी वियो त मां हिकु निजी सिंधी समाज आहियां, माना मां सिंधी नसल आहियां, प्योर सिंधी नसल आहियां। इलाही सिंधियुनि जो DNA प्योर कोन हूंदो, पर मुंहिंजो प्योर DNA सिंधी आहे। ॾिसो सिंधी लिखियलु आहे। सही आहे, मुंहिंजो माना सिंधियुनि खां सभिनि खां इलाही थो मैच थिए। 28% माना सभिनि खां क्लोजेस्ट पॉपुलेशन जेकी आहे मुंहिंजी सिंधी आहे। अल्हम्दुलिल्लाह मां सिंधी आहियां, सिंधी ॻाल्हाईंदो आहियां, नसल बि सिंधी आहियां, सिंधी माउ पीअनि जो औलाद आहियां, ऐं DNA बि इहो प्रूफ कयो त मां सिंधी आहियां। अगरि बलोच हुजां त बलोच अचे हा, सही आहे, त उहो मां तव्हांखे वरी ॿिए क़ौमुनि जा बि करे ॾेखारींदुसि। ठीकु आहे, हीउ थी वियो मुंहिंजो हीउ रिज़ल्ट। सही आहे, जंहिंमां तव्हां ॾिसी सघो था। वधीक मूं DNA शेयर कयल आहिनि। इहे वॾी फील्ड आहे, हिन में सम्झण में थोरो टाइम लॻंदो आहे। मां इनशाला हिकिड़ी ॿी वीडियो ठाहींदुमि जंहिंमें थोरो अञा तव्हांखे गाइड कंदुमि, सम्झाईंदुमि। ठीकु आहे, हाणे अचूं था पाण त मुंहिंजो थी वियो। सही आहे, पहिरियों वर्ष सिंधी जो। सही आहे, हाणे मां तव्हांखे ॾेखारियां थो हिकु बलोच आहे, उनजी रा डेटा मां फाइल कढी आहे। सही आहे, त हाणे